खंडूवासी अब्दुल मालिक उर्फ मालकू खोसो साफ़ इन अॻियां एतिराज़ कंदे ॾाहींदे चयो आहे त खंडू ऐं उन जे भरपासे में बरसातुनि बाद मच्छरनि ऐं मक्खियुनि जो आज़ार वधी वियो आहे। सिहत खाते मटियारी पारां किथे बि मच्छरमार स्प्रे न करायो वियो आहे। मच्छरनि जे आज़ार सबबि माण्हू बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। चौपायो माल पिणु बीमार थियणु लॻो आहे। सरकारी अस्पतालुनि में वञूं था त दवाऊं न आहिनि। यूसी इंतज़ामिया जो चवणु आहे त DHO ऑफिस मां असांखे मच्छरमार दवा नथी मिले, जॾहिं त खंडू स्टॉप ऐं भर पासे अताई डॉक्टरनि जो आज़ार बि वधी वियो आहे। अताई डॉक्टर क्लिनिकूं खोले ग़रीब अबोझ माण्हुनि खे ॿिन्ही हथनि सां फुरे रहिया आहिनि ऐं इंसाननि जी ज़िंदगियुनि सां खेॾी रहिया आहिनि। असां सिंध हुकूमत समेत भाला ऑफिसरनि खां घुर करियूं था त असांजी शिकायतुनि जो अज़ालो कयो वञे। खंडू ऐं भरपासे जे ॻोठनि समेत सॼे मटियारी ज़िले में मच्छरमार स्प्रे बि करायो वञे। अताई डॉक्टरनि ख़िलाफ़ मौसर कार्रवाई करे सरकारी अस्पतालुनि मां दवाउनि जी खोट ख़तमु कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।